सिंधी आखाणी ॿुधण जे लाइ असांजे चैनल मुश्ताक परदेसीअ खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दॿाईंदा त जीअं नयूं कहाणियूं असां अपलोड कयूं त तव्हां वटि नोटिफिकेशन पहुची वञे। शाह अब्दुल लतीफ़ जी शाइरी ऐं उन जी जेका बि शाइरीअ में बयानु थियो आहे सो कुझु अॻियां तव्हांजे पेश कयूं था। त जंहिं वक़्त में साईं हबीब शाह लतीफ़ साईं जे मथां आयो ऐं चयईं त लॻी लॻी वाह वियसि अंगड़ा ढकजी। लतीफ़ सुणे जवाब न त पीए खणे पसा पसंदि कान पिरियंदे। माना उन अलाह जे ज़ात जे तरफ़ां मां साहु अञा खणा थो पियो ऐं लतीफ़ सुणे जी शाइरीअ जो जेको बयानु कजे सो घटि आहे। लतीफ़ सुणे चयो आहे त जीअं मूं जोगिड़नि जी जा निहारी में जूए अकुल उते उछो थियो हलिया मथे हुए अल हुब लिल्लाह वल बुग़्ज़ लिल्लाह ख़ासी संदन खूए मूंखे न मज़कूर जी बासन पई बुए वञी रूबरू गुड़ खे गॾिया कापड़ी हे ऐं हाल पिरायो आदेसन अहवाल नाह कयूं नफ़्स खे मझूं ज़ुहद ज़वाल लन तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून पाण कयूं पहमाल लधाऊं लतीफ़ चए जानब जो जमाल नांगा थी निहाल वञी गुड़ खे गॾिया कापड़ी। ॾहें ॾींहुं ॾिसण में पिरी आयमि पाण मिन कुन तुम मौला आरियाणी अॻवान बख़्शाऊं बहर जा ॾॾनि खे ॾाण साजन खणी साण वञी गुड़ खे गॾिया कापड़ी। लतीफ़ सोणे अर्ज़ु कयो त फ़ानी न फ़ानी दुनिया दम न हिकिड़ो नटे लोड़ लतुनि सी जोड़ींदे जानी को ॾर कानी आहे सिर सभु कंहिं मोटी मां डाण जी वारे कयूं वार विॼूं वसण आयूं चोॾसी चोधार के उथी वयूं अस्तंबोल ॾे के मणियूं मग़रब पार के चिमकनि पयूं चीन ते के लहनि पयूं समर कंदी सार के रमी वेठियूं रूम ते के काबुल के कंधार के दहलीअ के दखन के गुड़नि मथे गिरनार कहीं भिज भिजायो कहीं ढट मथे ढार कहीं जैसलमीर तां ॾिठा बेकानीर बहार कहीं भुज भजायो कहीं ढट मथे ढार कहीं अची उमर कोट तां वसाया वलहार साईं म सदाई करी मथे संद सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। लतीफ़ सुणे अर्ज़ु कयो त दहशत दम दरिया में जिथियूं जायूं जानारन न को संदो सीर जो मपन मलाहन दरंदा दरिया में वाका कयो वरन सॼा ॿेड़ा ॿार में हलिया हेठि वञनि पुरज़ो पैदा ई न थिए तख़्तो मंझातिन को जो कहर कुननि मां विया कीन वरन उते अणतारुनि सार सीर लंघाए तूं। अर्ज़ु कयो लतीफ़ सुणे त जेकी मुंहिंजे जहान से तगन तारी तुंहिंजे लुत्फ़ जी लतीफ़ चए तो वटि कमी कान अदले छुटा आन को फेरो कजांइ फज़ल जो पाए पांधु गिचीअ में अंगण जे तो अचनि अवगुण एब कचायूं ढकण थी ढकजनि मुंहं में मधायूं केतिरियूं ॾिसण की न ॾिजनि तोड़े लख हुजनि त बि माफ़ियूं ॾिजनि मेदरा। अर्ज़ु थियो लतीफ़ सुणे फरमायो त सुणी वियनि कननि सी वराए जम वरी हादीअ जे हिदायत जी आहे इहा गरी तूं सॼी सॼी साह सुरी जिन मारियो नफ़्स माठसी। अर्ज़ु कयो लतीफ़ सुणे यार सदाए सभु को जानी ज़बानी आहे आसानी कम पवई त कल पवई वखर सो विहा पिए पुराणो न थी वेचींदे विलायत में ज़रो न थिए ज़ा साका हड़ हलाए आगह जंहिंजे उभी। अर्ज़ु थियो सारी राति सुबहान जिन जागी यादि कयो उनजे अब्दुल लतीफ़ चए मिटीअ लधो मान कोड़े कन सलाम आगह अचियो उन जी
पी न हलंदी पाण सी भाव न की भाणे सम करे सुमारींदई अलहद मंझि आणे पीड़े कब्र पैमाल कंदई जे सरिया अंदर घाणे वाका करे वातों न करंदई देखा नदले लाखों थन प्यारी है माने पो मोए पुजाणे सचूं कंदे सैद चे बुडंदे बूढ़न खे के हाथ का हथ विझन पसो लज लतीफ चे केॾीअ खे कखन तोणे कंधीअ कन नाथ सान वञन सीर में आगम इयन अंग जहिड़ो पसियण पिरिय जो सेणन रिय सैद चे रूह न रचन रंग सैं सैं थिया सारंग जानी आय में जूह में अचो से पूजारा पुरथिया समुंड सेवियो जिन आंदाऊं अमीक मां ज्योति जमहारन लधाऊं लतीफ चए लालू मां लहरन कान्हे कीमत तिन मुल महांगो उन जो इत इय गत गवासन जीअं समुंड सोझाऊं पेही मंझि पातार जे माणक मेलियाऊं आणे ॾिनाऊं हीरा लल हथन सिंह आशिक से चइजन जिन ते आशिक पाण थियो अहिड़ीअ रंग रचन से आशिक मशूक थिया हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री त लॻे माठ मिरन खे डूंगर पवन ॾरी वञनि वण ॿरी ओभर उभरे की न की अर्ज़ थियो त सधर सी संग करे परखींदियनि पेयास केर ब्रह्मण कन जी केर ॼाणे केणास हंध न संदस सियास हिन प्रियन केस पधरी जखरो जस खरो ॿिया सभु अनीरा जीअं घिड़ियो जखरो त्यां न ॿिया मिटीअ तंहिं मागा असुल हुई एतिरी ॾिठम जादम जखरे चित न पिया चढ़न त के खूह खजन जेसर लभे सभरो सूर्य मरी सोभ खे दिल जा वहम विसार हण भाला विड़ भाकुने आॾी ढाल मढार मथां तेग तरार मार त मतारो थी राह शरीयत हलिया तफकर तरीक़ूं हाल हकीकत रसिया मारिफत मागूं नासूत मलकूत जबरूत ये इनाम लधऊं पस लाहूत लंघियऊं हाहूत मथे चढ़िया अलस्त रब्बकुम जॾहिं कन पियोम कालू भला कलबसी तॾहिं तित चयुम तहीं वेर कयोम वचन वेड़ी चनसी अवल अल्लाह अलीम आलम जो धणी कादर पंहिंजे कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वाहदहू राज़िक़ रब रहीम सो सारायां सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जो वहदहू ला शरीक लहू जिन आतो सी ईमान तिन मञो मोहम्मद कारणी कल्ब सां लिसान ओ फाइक में फुरकान ओतर कहन ओलिया ओतर कहन ओलिया सुतल विया सालिम हेकाई हेक थिया अहद खे आलम बेबहा बालम आगे कया गई निसोरोई नूर ला खौफन अलैहिम वला हम यहज़नून सचन कोन्हे सूर मौले कयो ममूर अंग अज़ल में उन जो वदहू जे वढिया इल्लल्लाह सां ओरीन हियूं हकीकत गॼो तरीक़त तोरीन मारिफत जे माठ से ॾेसांदर ॾोरीन सुख न सुता कॾहिं वेही न वौरीन कुल्हूं कोरीन आशिक़ अब्दुल लतीफ़ चई वहदहू ला शरीक लहू ॿुधी न ॿोड़ा कीक तो नसवा जे घट अंदर घोड़ा ॻाढ़ींदे ॻोड़ा जित शायद थींदी साम्हूं वहदहू ला शरीक लहू इहो विहाइज वीह खटी हाराई हंध तुंहिंजो हीउ पाणे चवंदे पी भरे जाम जन्नत मां वहदहू ला शरीक लहू इहो हिकिड़ाई हक़ ॿियाईअ खे बख जिन विधो से विसरिया छो त पाणे जल जलाल हू पाणे जान जमाल पाणे सूरत प्रियंदी पाणे हुस्न कमाल पाणे पीर मुर्शिद थी पाणे पाण ख़्याल सभु 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 होई हाल मंझां ई मालूम थियो सूर्य आहे सिंगार आगही आशिकनि जो
मुणण मोटण मेहणू थिया निज़ारे निर्वार कुसन जो करार असुल आशिकनि जो सूर्य मथे सेण कहिड़ीअ लेखे सनरा जेलहूं लॻा नेण ते सूर पाए सेज थी आशिक ज़हर प्याक वे ॾिसी वेसन घणूं करे ऐं कातिल जा हमेशह हेराक लॻनि लऊं लतीफ़ चए फना थिया फेराक तोरे चिकननि चाक तब आह न सड़न आमसी असुल आशिकनि जो सिर न सांझिम कम सौ सिसिया अगरो संदो दोस्तां दम ही हॾो चम पक पिरियां जे न पड़े तूं हबीब तूं तबीब तूं दर्दनि जी दवा जानब मुंहिंजे जीअ में हिन आज़ार जा अनवा साहिब ॾे शफ़ा मियां मरीज़नि खे तूं हबीब तूं तबीब तूं दारूं खे दर्दनि तूं ॾींहुं तूं लाहीं तूं ॾातर खे ॾुखंदनि तॾहिं फिकियूं फ़र्क़ु कनि जॾहिं अमर करियो उनखे पतंग चाहीं पाण खे त अची आ ॻोझाए पचण घणा पचाया तूं पचण खे पचा वाक़फ़ थी विसाए आग न ॾिजे आम खे पतंग चाहीं पाण खे पसी मचम मोट सहाई सुपरीअ जी घड़ त थिए घोट अञा तूं अरोट खूरीअ ख़बर न लही पतंगनि पह कयो मिड़िया मथे मच पसी लहसन लुछिया सड़िया मथे सच सदा गिच न गच वेचारनि विञाया